नाज़रीन, फैज़गंज में IBA पास उस्तादनि जूं पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे रैली कढी मुख्य चौक ते धरणो हयो वियो। फैज़गंज मां रिपोर्ट करे रहियो आहे ज़हीर ख़ासकेरी। जी ज़हीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी असां हींअर तालका फैज़गंज जे हेडक्वार्टर शहर में मौजूद आहियूं, जिथे IBA पास उस्ताद ने एहतजाज कयो आहे पघारुनि जे ख़िलाफ़। हिते हुननि जा अॻवान मौजूद आहिनि। अचो त हिननि खां पुछूं था हिन जो छा चवणु आहे। असां 9 महीननि खां ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहियूं। 30 जून 2025 ते STR तहत समूरे सिंध में हज़ारें उस्ताद जेकी भर्ती थिया हुआ, मेल तोड़े फीमेल, उहे 9 महीना गुज़रण बावजूद भी उन्हनि जी पघार जारी न थी सघी आहे। ऐं उन जा ज़िम्मेवार DOs ऐं डायरेक्टर्स आहिनि। जॾहिं त HR डिपार्टमेंट चवे थी त असां उनखे रिमाइंडर ॾेई चुका आहियूं, उन्हनि ॾे नोटिस लेटर भी कढी चुका आहियूं, पर असांखे उहे जेको आहे रिपोर्ट नथा कनि, जंहिंजे करे तव्हांजी पघार नथी थी सघे। त असां साईं सरदार शाह साहब खे हथ ॿधी तव्हांखे असां हथ ॿधी उस्ताद अर्ज़ु था कयूं त असांजी पघार तरफ़ ध्यानु ॾियो, नोटिस वठो। असां सिंध हुकूमत खे तालीम खाते खे इहो ई अर्ज़ु कंदासीं बार बार त असां फाका कशी करण ते मजबूर आहियूं। असां सां इंसाफ़ कयो वञे त जीअं असां तालीम जी बहितरी लाइ कमु करे सघूं ऐं स्कूलनि खे बहितरीन जेको आहे तालीम ॾेई सघूं। असां IBA पास उस्ताद जेके 3 जून 2025 ते भर्ती थिया आहियूं ऐं असांजो जेके बि हिन में कंसर्न ऑफिसर आहिनि उन्हनि खे असां इहो चवंदासीं त असांजी पघारूं जारी कयूं वञनि जल्द अज़ जल्द। छो त ॾिसो, बिना पघारुनि जे जेको आहे अहिड़े महांगाई दौर में सर्व करणु ॾाढो ॾुखियो आहे। असांजा पंहिंजा नंढा ॿार जेके पढ़नि था स्कूल, असां उहे ई रोके छॾिया आहिनि, उहे स्कूल था वञी सघनि, त जीअं असां उन्हनि जो जेको तालीम जो ख़र्चु आहे उहो कीअं असां बर्दाश्त करे सघूं। हिकिड़ी कापी या हिकिड़ी पेन वठणु वञो त उहा केतिरी महांगी आहे, त उहे शयूं असां पंहिंजे ॿारनि खे कीअं ॾेई सघूं। इन जे लाइ असांजो इहो ई मुतालबो आहे त असांजूं पघारूं जारी कयूं वञनि, त जीअं असांजो ॿारु जेको आहे उहो तालीम खां महरूम न थी सघे। महिरबानी। 9 महीननि खां IBA टेस्ट पास उस्ताद जेके 30 जून 2025 ते भर्ती थिया हुआ, बग़ैर पघार जे पंहिंजूं ड्यूटियूं ईमानदारीअ सां सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त मथां ईद आहे ऐं हिननि जे पुठियां के ख़ानदान आहिनि, उहे फाकाकशीअ ते मजबूर आहिनि। असां तालीम जे वज़ीर ऐं ॿियनि आला ऑफिसरनि खे पुरज़ोर अपील था कयूं त जल्द खां जल्द मसइलो हल करे पघारूं जारी कयूं वञनि। अगरि न त असां एहतियात जो दायरो वधाईंदासीं। इन करे असांजो ई मसइलो हल कयो वञे। जी अवां उन्हनि अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त मुसलसल 9 महीना गुज़रण बावजूद बि असांखे पघारूं न मिलियूं आहिनि। असांखे वक़्तनि बवक़्तनि फाइल घुराया, DRC जे नाले असांखे बंदि कराया था वञनि। हिननि एजुकेशन मिनिस्टर ऐं डायरेक्ट सखर ऐं DO खैरपुर खां घुर्ज कई आहे त जल्द में जल्द पघार ॾेई असांजे बचड़नि जी फाका कशी ख़तम थिए। कैमरामैन राशिद लाशारी सां गॾु ज़हीर ख़ासकेली, फैज़गंज।